ए ईमान वारो अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया वया आहिनि जीअं अव्हां खां अॻियनि माण्हुनि ते फ़र्ज़ कया वया हुया त जीअं अव्हां अल्लाह खां ॾिजण वारा थियो। रोज़नि जा ॾींहं ॻिणियल आहिनि, पोइ जेको अव्हां मां बीमार हुजे या सफ़र में हुजे त उनखे घुर्जे त छॾियल रोज़नि जो हिसाब ॿियनि ॾींहंनि में पूरो करे। ऐं जेके माण्हू रोज़ो रखण जी सफ़ा ताक़त नथा रखनि उहे रोज़े जे बदिरां मिस्कीन खे मानी खाराइनि। ऐं जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां वधीक चङाई कंदो उहो उन जे लाइ भलो आहे। ऐं जेकॾहिं अव्हीं ॼाणो त रोज़ो रखण ई अव्हां जे लाइ घणो चङो आहे। रोज़नि जो महीनो रमज़ान जो महीनो आहे जंहिं में क़ुरान नाज़िल कयो वियो, जंहिं में तमामु माण्हुनि लाइ हिदायत आहे ऐं हिदायत जूं रोशन निशानियूं आहिनि ऐं जेको हक़ ऐं बातिल में फ़र्क़ कंदड़ आहे। पोइ जेको अव्हां मां हिन महीने में हाज़िर हुजे उनखे घुर्जे त पूरे महीने जा रोज़ा रखे। ऐं जेको मरीज़ हुजे या सफ़र में हुजे उहो ॿियनि ॾींहंनि में रोज़नि जो हिसाब पूरो करे। अल्लाह त अव्हां ते आसानी करणु घुरे थो, सख़्ती करणु नथो घुरे। इन्हे लाइ जो तव्हां रोज़नि जो हिसाब पूरो कयो ऐं अल्लाह जी वॾाई बयान करियो जो अल्लाह अव्हां खे हिदायत ॾिनी ऐं इन लाइ त अव्हां इन जो शुक्र करियो। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं तोखां मुंहिंजा बाना मुंहिंजे लाइ पुछनि त इन्हनि खे चओ त मां त वेझो आहियां, मां सॾु करण वारे जो सॾु ॿुधंदो आहियां जेॾी महिल हू सॾु थो करे। पोइ इन्हनि खे घुर्जे त मुंहिंजो चयो कनि ऐं मूं ते ईमान आणनि त जीअं उहे सिधे रस्ते वारा थियनि। रोज़नि जी रातुनि में अव्हां लाइ पंहिंजी ज़ालुनि वटि वञणु जाइज़ कयो वियो आहे। उहे अव्हां जो लिबास आहिनि, अव्हां उन्हनि जो लिबास आहियो। अल्लाह खे ख़बर पवी त अव्हां इन मामले में पंहिंजे हक़ में ख़यानत कंदा हुयो। पोइ उन अव्हां जी तौबा क़बूल करे अव्हां खे माफ़ कयो। हाणे भली राति जो पंहिंजी ज़ालुनि सां सोहबत करियो ऐं जेको अल्लाह अव्हां जे लाइ लिखियो आहे यानी औलाद इन खे तलब करियो ऐं खाओ ऐं पीओ एसि ताईं जो सुबुह जो अछो धागो राति जे कारे धागे खां अलॻि ज़ाहिर थियण लॻे। पोइ रोज़ो रखे इन खे राति ताईं पूरो करियो ऐं जॾहिं अव्हां मस्जिदुनि में एतिकाफ़ कयो त पंहिंजी ज़ालुनि सां सोहबत न करियो। इहे अल्लाह जूं हदूं आहिनि, इन्हनि जे वेझो बि न वञो। अहिड़ी तरह अल्लाह पंहिंजियूं आयतूं माण्हुनि लाइ साफ़ साफ़ ॿुधाए थो त जीअं उहे ॾिजण वारा थियनि।